अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। गॾा मां आदम सॾीर जी ख़बर शामिल कंदासीं। मलीर पाकिस्तान पीपुल्स माइनॉरिटी विंग मलीर जे अॻवान मुश्ताक मटू ऐं रोमा मटू इब्राहिम बलोच जे तरफ़ां मलीर बल्दियाती इलेक्शन में कामयाब उम्मीदवारनि खे मुबारकूं ॾिनियूं ऐं ख़ुशीअ में मिठाई विरायूं। जियालनि जी महिनत खे साराहियो। मलीर जी आवाम जा थोरा मञा। मलीर पीपुल्स पार्टी माइनॉरिटी विंग जे अॻवान मुश्ताक मटू ऐं रोमा मटू इब्राहिम बलोच पीपुल्स पार्टी मलीर जे कामयाब उम्मीदवारनि जाम मोहम्मद जोकियो, सलमान अब्दुल्ला मुराद, सलीम मेमुन मुर्तज़ा यार मोहम्मद खे मुबारकूं ॾिनियूं ऐं मिठाई खाराई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त मलीर पीपुल्स पार्टी जो क़िलो आहे। मलीर जी आवाम जो जियालनि जो शुक्र अदा करियूं था जन पंहिंजी महिनत सां पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे कामयाब करे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे तोहफ़ो ॾेई मुखालफ़नि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। हुन वधीक चयो त पीपुल्स पार्टी अॼु आवाम जे दिलनि में आहे। अॼु बि आवाम शहीद राणी सां मोहबत करे थी। आवाम जे समुंदर साबित करे ॾेखारियो त मलीर पीपुल्स पार्टी जी आहे ऐं मलीर जा जियाला अॼु बि भुट्टो जा पैरोकार आहिनि। आईंदा बि मलीर कराची पूरी सिंध मां पीपुल्स पार्टी जा जियाला सोभ माणींदा। कराची जो मेयर पीपुल्स पार्टी जो थींदो। असां आवाम जी ख़िदमत जी सियासत ॼाणूं था। ठगनि खे आवाम सुञाणे वरितो ऐं मुंहं तोड़ जवाबु ॾिनो आहे।